मां एडी महिमा आहे कि साध संगत जी हिकिड़ा संत हुया दरवेश, उन्हनि जो नालो गोवर्धन नाथ। वो एक बार यात्रा पिया कनि, उन्हनि खे इच्छा थी कि मां वञी भगवान जा दर्शन कयां। राजस्थान वया भगवान जा दर्शन करण, त विच में जयपुर शहर आयो। उते भगवान जो ॾाढो सुंदर हिकिड़ो मंदिर हुयो। उन मंदिर में उहे गोवर्धन नाथ जेके हुया दर्शन करण वया। संत दर्शन करण वया त जीअं तव्हां संगत वेठा आहियो तीअं उते ॾाढी संगत वेठी। उन्हनि संतनि जो दर्शन कयो, ॾाढो सुख पातो, संतनि मां ॾाढो आनंद आयो दर्शन मात्र सां ई। त संतनि खे वेनती कयूं, बाबा कुछ ॾींहं रहो मंदिर में हिते। चयूं हा बिल्कुलु भाई, थोड़ा ॾींहं सत्संग ॿुधाइजो, कोई कथा तव्हां कंदा हुजो त। चयूं असांखे त भक्तमाल जी कथा ईंदी आहे, चवंदो त कुछ ॾींहं कथा कंदासीं भक्तमाल जी। चयूं हा ठीकु आहे, बिल्कुलु भक्तमाल जी कथा असांखे ॿुधायो। ध्यान ॾिजो भाई, ॾाढी सुंदर घटना। भक्तमाल जी कथा असांखे ॿुधाइजो। संतन चयो ठीकु आहे, बढ़िया, तैयारियूं थी वयूं, बढ़िया सजावट थी विया ऐं कथा शुरू थी। संतन भी कथा शुरू कई ऐं उन्हनि कोशिश कई कि मां लाइन सां कथा ॿुधायां जीअं भक्तमाल में लिखियल आहे, ताकि सुविधा भी थिए ऐं संगत खे आनंद भी अचे। त उन्हनि लाइन सां भाई जेकी जेकी जीअं जीअं कथा आहे सभु ॿुधाईंदा विया। हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, 4 ॾींहं, 5 ॾींहं, लॻभॻि महीनो गुज़री वियो, कथा हलंदी रही। ऐं कथा ॿुधण वारनि खे बि एॾो आनंद अचे, संतनि खे करण में बि ॾाढो आनंद अचे। जाते श्रोता ॾाढा बढ़िया मिलंदा आहिनि त वक्ता खे पंहिंजो पाण आनंद ईंदो आहे। ऐं जाते वक्ता भी ॾाढा सुठा हुजनि, जिनजो हृदय शांत हुजे, मन भगवान सां जुड़ियल हुजे, त उते श्रोता खे भी ॾाढो आनंद ईंदो आहे। ॾाढो आनंद आयो सभिनीनि खे कथा में, खूब मौज आई। महीनो गुज़रियो, कंहिंखे ख़बर न पई। संतन चयो भैया हाणे असांखे न रोकजो, सुभाणे असांखे अॻिते वधणो आहे, भगवान जा दर्शन करण निकिता हुयासीं, तव्हां त महीनो हिते रहाए छॾियो आहे। संगत हथ जोड़िया कि बाबा ईअं न वञो, एॾो आनंद थो अचे कथा में, कुछ ॾींहं ॿिया रहो। चई न भाई हाणे वञण ॾियो। अच्छा हिकु कमु कजो, वापसी में वरी अचिजो, वरी कुछ ॾींहं रहिजो, वरी असांखे कथा ॿुधाइजो। चयूं हा इहो ठीकु आहे, भई वापसी में वरी ईंदासीं, तव्हांखे कथा ॿुधाईंदासीं, इहो बढ़िया आहे। संत वया भगवान जो दर्शन करण, कुछ ॾींहं उन्हनि खे लॻा, 4-5 ॾींहं दर्शन करे वापसि अचनि पिया त वरी उहो जयपुर शहर आयो। जयपुर शहर आयो, वरी मंदिर में तैयारियूं थी वई। भाई संत आया, वरी घटि में घटि 15-20 ॾींहं कथा हलंदी, महीनो खनि कथा ॿियूं बि ॿुधाईंदा। संत आया, उन्हनि चयो भाई कथा शुरू कयूं? जी बाबा शुरू कयो। चयूं ॿुधायो कथा काथे पहुती? चओ हरे राम। महीनो सभिनीनि कथा ॿुधी, ॾाढे प्यार सां, संतन भी ॾाढे भाव सां ॿुधी, पर उहे क्रम सां पिया ॿुधाइनि, सीक्वेंस वाइज पिया ॿुधाइनि, लाइन सां। त उन्हनि सोचियो जाते विराम कई आहे उनखां अॻिते वधंदासीं कथा। ॿुधायो कथा काथे पहुती? हिकिड़ो वरी ॿिए खे ॾिसे, ॿियो वरी टियों खे ॾिसे। तोखे यादि अथई, तोखे यादि अथई? चई मूंखे त प्रसाद यादि आहे, 3 ॾींहं 15 ॾींहं छा ठहियो, महीनो छा ठहियो, उहो पुछ त मां ॿुधाईंदुमि, कथा काथे पहुती इहो ख़बर कोन्हे। संतन सभिनीनि खां पुछियो, कंहिंखे यादि न अचे? चयूं भाई तव्हांखे त कथा में ॾाढो मज़ो पियो अचे, तव्हां त सभु ॾाढो प्रसन्न पिया थियो, ॾाढो ख़ुशि पिया थियो, तव्हांखे कथा यादि कोन्हे? भाई काथे आख़िरी कहिड़े भक्त जी कथा ॿुधाईसीं तव्हांखे? कुछ ॾींहं त थिया आहिनि। बाबा यादि त नथी अचे। अरे उन्हनि संतनि खे बि भुलिजी वियो कि कहिड़ी कथा मां छॾी वई। चओ हरे राम। संतन खे भी यादि न पई अचे कि काथे मां कथा ॿुधाई, छो जो रोज सत्संग कंदा, काथे न काथे उन्हनि खे यादि न अचे मां किथे किथे कथा छॾी आहे, किथे छॾी आहे। जॾहिं काफ़ी देर गुज़री वई, कथा शुरू न पई थिए, त भगवान जो जेको मंदिर हुयो, अंदरां मंदिर मां भगवान आवाज़ ॾिनी, महात्मा जी तव्हां कबीर साहब जी कथा ॿुधाई हो, हाणे रविदास महाराज जी कथा ॿुधायो। चओ हरे राम। तव्हां कथा हिते छॾी हुयो, महीनो जेकी कथा हली त कबीर साहब जी आख़िरी कथा ॿुधाई हो, हाणे सुभाणे तव्हां रविदास महाराज जी कथा तव्हांखे ॿुधाइणी आहे। संतनि जी अखियुनि में आंसू अची विया। हिते सभई माण्हू ॿुधनि पिया, हिक खे बि यादि न। अरे मां कथा ॿुधाइण वारो, मूंखे बि यादि न रहियो। पर वाकई सच चवंदा आहिनि, भक्त माल जो अगरि सभिनीनि खां उत्तम में उत्तम कोई श्रोता आहे त उहो श्री भगवान ई आहे। उन्हनि खां वॾो ॿियो कोई श्रोता न आहे। चओ हरे राम। भगवान जी कथा जा तव्हांखे अनेक श्रोता मिली वेंदा ऐं ॾाढा सुठा सुठा। चओ हरे राम। जीअं भागवत जा वक्ता हुया सुखदेव महाराज,
है ना। तो श्रोता होया परीक्षित महाराज। तीअं भक्त मालजा जेके वक्ता आहिनि उहे संत नाभादास जी महाराज आहिनि, प्रियादास जी महाराज आहिनि, अनेक संत महात्मा आहिनि, पर वाकई सभिनीनि खां वॾे में वॾा अगरि कोई श्रोता आहिनि त उहे भगवान आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। जिन एॾे प्रेम सां भगवान जी कथा ॿुधी, संत रोअण लॻा कि वाह बलिहार प्रभु बलिहार। पोइ जो उन्हनि कथा ॿुधाई, पोइ उन्हनि छा महसूस कयो कि मां सवन माण्हुनि जी कथा नथो ॿुधायां, हो भले प्यार सां ॿुधनि, पर उन्हनि कथा कई ऐं इहो महसूस कयो कि हाणे त भगवान भी वेही करे साक्षात कथा ॿुधनि था, भगवान भी ध्यान सां ॿुधनि था भक्तनि जो चरित्र, अना प्रेम सां उन्हनि कथा कई। चओ हरे राम हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद इहो प्रेम भगवान असांखे भी ॾियनि कि असांखे भी अहिड़ो प्रेम थी वञे प्रभुअ सां, भक्तनि जी कथा सां, कि असांखे भी बिना सत्संग भक्ति जे आनंद न अचे, साध संगत